ॿिए पासे वाक़िआ आगाह कंदासीं। सिंध असेंबली जो इजलास जारी आहे, जंहिंमें डिप्टी स्पीकर नवीद इंथोनी जी सदारत हेठि सिंध असेंबली जो इजलास हिन वक़्तु बि जारी आहे। सिंध असेंबली में पूरे खाते बाबति सवालनि जवाबनि जो वक़्फ़ो सूबाई वज़ीर जवाब ॾिना। अवांखे आगाह कयूं पिया। सकर में सोशल सिक्योरिटी अस्पताल खे अपग्रेड कयो आहे, शाहिद अब्दुल सलाम थई पारां चयो वियो। चूड़को में 50 बिस्तरनि ते ॿधल अस्पताल बि क़ाइमु कई वई आहे। सूबाई वज़ीर जो चवणु आहे त सूबे में पूरे खाते जूं 5 अस्पतालूं 42 डिस्पेंसरीज़ आहिनि। अस्पताल ऐं डिस्पेंसरीज़ में पोरियतुनि जो इलाज कयो वेंदो आहे। पूरे खाते वारे वज़ीर जो इहो चवणु आहे। अवांखे आगाह कयूं पिया। कराची खां डिप्टी स्पीकर नवीद इंथोनी जी सदारत हेठि सिंध असेंबली जो इजलास जारी आहे। सिंध असेंबली में पूरे खाते बाबति सवालनि जे जवाबनि जो वक़्फ़ो, जंहिंमें सूबाई वज़ीरनि जवाब ॾिना। सखर में सोशल सिक्योरिटी अस्पताल खे अपग्रेड कयो वेंदो। शाहिद अब्दुल सलाम थईम जो इहो चवणु आहे। चूंडको में 50 बिस्तरनि ते ॿधल अस्पताल बि क़ाइमु कई वई आहे। सूबे में पूरे खाते जूं 5 अस्पतालूं ऐं 42 डिस्पेंसरीज़ बि आहिनि। शाहिद अब्दुल सलाम थईम जो इहो चवणु आहे। अस्पतालुनि में डिस्पेंसरीज़ में पोरियतुनि जो इलाज कयो पियो वञे। अवांखे आगाह कयूं पिया। डिप्टी स्पीकर नवीद इंथोनी जी सदारत हेठि सिंध असेंबली जो इजलास जारी आहे। अवांखे ख़बर ॾियूं पिया। सूबाई वज़ीर जो चवणु आहे त सखर में सोशल सिक्योरिटी अस्पताल खे अपग्रेड कयो आहे। शाहिद अब्दुल सलाम थईम जो चवणु आहे त चूंडको में 50 बिस्तरनि ते ॿधल अस्पताल बि क़ाइमु कई वई आहे। सूबे में पूरे खाते जूं 5 अस्पतालूं ऐं 42 डिस्पेंसरीज़ आहिनि।